हफ्ता लगी वेंदा। जारी कयल बयान में डॉक्टर अजरा पेचूहो चयो त मुतासिर औरत में वायरस जी अलामतुनि मां लगे थो त ओमिक्रॉन आहे। संदसि चवण हो त ओमिक्रॉन तेज़ी सां पकड़जंदो आहे, उन में मौत जी शरह घटि आहे। सूबाई वज़ीर अजरा पेचूहो चयो त वायरस जे कंहिं बि क़िस्म खां बचण जो बहितरीन हल वैक्सीन आहे। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदासीं। सूबाई वज़ीर डॉक्टर अजरा पेचूहो चयो आहे त कराची में ओमिक्रॉन वायरस जे शकी केस ते कम जारी आहे, जंहिंजो नतीजो अचण में 2 हफ़्ता लगी वेंदा। जारी कयल बयान में डॉक्टर अजरा पेचूहो चयो त मुतासिर औरत में वायरस जी अलामतुनि मां लगे थो त ओमिक्रॉन आहे। संदसि चवण हो त ओमिक्रॉन तेज़ी सां पकड़जंदो आहे, उन में मौत जी शरह घटि आहे। सूबाई वज़ीर अजरा वायरस जे कंहिं बि क़िस्म खां बचण जो बहितरीन हल वैक्सीन आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। सूबाई वज़ीर डॉक्टर अजरा पेचूहो चयो आहे त कराची में ओमिक्रॉन वायरस जे नई शकी केस ते कम जारी आहे, जंहिंजो नतीजो अचण में 2 हफ़्ता लगी वेंदा। जारी कयल बयान में डॉक्टर अजरा पेचूहो चयो त मुतासिर औरत में वायरस जी अलामतुनि मां लगे थो त ओमिक्रॉन आहे। संदसि चवण हो त ओमिक्रॉन तेज़ी सां पकड़जंदो आहे, उन में मौत जी शरह घटि आहे। सूबाई वज़ीर अजरा पेचूहो चयो त वायरस जे कंहिं बि क़िस्म खां बचण जो बहितरीन हल वैक्सीन आहे। खबर ॾियूं पिया तव्हांखे। सूबाई वज़ीर डॉक्टर अजरा पेचूहो चयो आहे त कराची में ओमिक्रॉन वायरस जे शकी केस ते कम जारी आहे, जंहिंजो नतीजो अचण में 2 हफ़्ता लगी वेंदा। जारी कयल बयान में डॉक्टर अजरा पेचूहो चयो त मुतासिर औरत में वायरस जी अलामतुनि मां लगे थो त ओमिक्रॉन आहे। संदसि चवण हो त ओमिक्रॉन तेज़ी सां पकड़जंदो आहे, उन में मौत जी शरह घटि आहे। सूबाई वज़ीर अजरा पेचूहो चयो त वायरस जे कंहिं बि क़िस्म खां बचण जो बहितरीन हल वैक्सीन आहे। सूबाई वज़ीर डॉक्टर अजरा पेचूहो चयो आहे त कराची में ओमिक्रॉन वायरस जे शकी केस ते कम जारी आहे, जंहिंजो नतीजो अचण में 2 हफ़्ता लगी वेंदा। जारी कयल बयान में डॉक्टर अजरा पेचूहो चयो त मुतासिर औरत में वायरस जी अलामतुनि मां लगे थो त ओमिक्रॉन आहे। संदसि चवण हो त ओमिक्रॉन तेज़ी सां पकड़जंदो आहे, उन में मौत जी शरह घटि आहे। सूबाई वज़ीर अजरा पेचूहो चयो त वायरस जे कंहिं बि क़िस्म खां बचण जो बहितरीन हल वैक्सीन आहे। सूबाई वज़ीर डॉक्टर अजरा पेचूहो चयो आहे त कराची में ओमिक्रॉन वायरस जे शकी केस ते कम जारी आहे, जंहिंजो नतीजो अचण में 2 हफ़्ता लगी वेंदा। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर डॉक्टर अजरा पेचूहो चयो आहे त मुतासिर औरत में वायरस जी अलामतुनि मां लगे थो त ओमिक्रॉन आहे। संदसि चवण हो त ओमिक्रॉन तेज़ी सां पकड़जंदो आहे, उन में मौत जी शरह घटि आहे। सूबाई वज़ीर डॉक्टर अजरा पेचूहो चयो आहे त कराची में ओमिक्रॉन वायरस जे शकी केस ते कम जारी आहे, जंहिंजो नतीजो अचण में 2 हफ़्ता लगी वेंदा। जारी कयल बयान में डॉक्टर अजरा पेचूहो चयो आहे त मुतासिर औरत में वायरस जी अलामतुनि मां लगे थो त ओमिक्रॉन आहे। संदसि चवण हो त ओमिक्रॉन तेज़ी सां पकड़जंदो आहे, उन में मौत जी शरह घटि आहे। सूबाई वज़ीर अजरा पेचूहो चयो त वायरस जे कंहिं बि क़िस्म खां बचण जो बहितरीन हल वैक्सीन आहे। सूबाई वज़ीर डॉक्टर अजरा पेचूहो चयो आहे त कराची में ओमिक्रॉन वायरस जे शकी केस ते कम जारी आहे, जंहिंजो नतीजो अचण में 2 हफ़्ता लगी वेंदा। जारी कयल बयान में डॉक्टर अजरा पेचूहो चयो त मुतासिर औरत में वायरस जी अलामतुनि मां लगे थो त ओमिक्रॉन आहे। संदसि चवण हो त ओमिक्रॉन तेज़ी सां पकड़जंदो आहे, उन में मौत जी शरह घटि आहे।